मेहरान यूनिवर्सिटी ऐं शहीदुल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटीज़ में ओपीएस, डेप्यूटेशन, आउट ऑफ टर्न प्रमोशन, इज़ाफ़ी चार्जिस ऐं वक़्ती चार्जिस रखंदड़ ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि खे असल उहिदनि ते मोकिलण जो हुकुम साम्हूं आयो आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच ॿिन्ही यूनिवर्सिटीज़ बाबति हुकुम ॾिनो। इन खां अॻु सिंध यूनिवर्सिटी बाबति अहिड़ो हुकुम साम्हूं आयो हो जंहिं ते अमल दरामद पिणु थियो आहे। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस अदनान करीम मेमण ऐं रियाज़त अली साहड़ ते बदल डिविजनल बेंच तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत हुकुम ॾिनो त ओपीएस, डेप्यूटेशन, आउट ऑफ टर्न प्रमोशन, इज़ाफ़ी चार्ज ऐं वक़्ती चार्ज रखंदड़ अमलदारनि खां उहिदा वापसि वठी खेनि असल ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वञनि। अदालत यूनिवर्सिटीज़ इंतज़ामिया खे हुकुम ॾिनो आहे त आइंदा अहिड़ी हिकमत अमली जोड़ी वञे जो डेप्यूटेशन ऐं इज़ाफ़ी चार्जिस वारो सिलसिलो ख़त्म थी वञे। अदालत इहो अमल 1 महीने अंदरि मुकमल करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। जेकॾहिं अमल न थियो त तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी।